अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो नाज़ न्यूज़ ऐं मां आहियां अब्दुल मोमिन जुनो। तव्हांखे अॼु ॿिनि ख़बरुनि खां आगाह कयूं था। पहिरीं ख़बर आहे त जादव जुनो जे रहवासी सावड़ जुनो जो वीगे भाउ जे ज़ातियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब काज़ीमन ते प्रेस कॉन्फ्रेंस ऐं कोर्ट में आदालत चांडियो में थियल मच कचहरी जी ख़बरुनि खां पहिरीं हिकु नंढी कमर्शियल ब्रेक। पंहिंजे स्टाफ जूना मुरे ते हर क़िस्म जो एसी डीसी सोलर सिस्टम बारियात दस्तियाब आहे। प्रोपराइटर अरशद अली नाज़ न्यूज़ में ॿीहर ख़ुशि आमदीद। काज़ीमन लॻ ॻोठ जादव जुनो जे रहवासियुनि सावड़ जुनो, अलाजरियो जुनो, दोस्त मोहम्मद जुनो प्रेस क्लब काज़ीमन पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असांजे सरकारी ॻोठ आहे ऐं असां सालनि खां वठी ॻोठ जे सरकारी प्लाट में वेठल आहियूं, जंहिं ते असांजे निगे भाउ नाले सैफुल जुनो बाअसर हुअण करे असांखे तंग करे थो ऐं असांखे प्लाट ख़ाली करण लाइ धमकाए रहियो आहे। चवे थो त पैसा ॾियो या प्लाट ख़ाली करे वञो। असां ग़रीब मिसकिन माण्हू आख़िर काॾे वञो। असांजे मथां कूड़ा केस दाख़िल करे असांखे कोर्ट जा चकर काटण ते मजबूर करे छॾियो अथसि ऐं वरी ॿिया केस करण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। असां ग़रीब मिसकिन वस वारनि तौरु एसएसपी शहीद बेनज़ीराबाद ऐं एसएचओ काज़ीमन खे अपील था कयूं त नोटिस वठी बाअसर सैफुल जुनो ख़िलाफ़ कार्रवाई करे असां ग़रीबनि सां इंसाफ़ कयो वञे। काज़ीमन वेझो कोट मियादाद चांडियो में फ़कीर मियादाद चांडियो ऐं संदसि फर्ज़ंदनि सिंध जे मशहूरु सूफ़ी रागी रिज़वान चांडियो कमरान चांडियो पारां मच कचहरी मुनक़द कराई वई, जंहिंमें सिंध जे मशहूरु ऐं नाले वारनि सुगरनि फ़नकारनि शिरकत कई। सुगर ॾोर बेत ॿुधाया। महिमान ख़ासि MPA ग़ुलाम क़ादिर चांडियो, शबीर चांडियो, प्रेस क्लब काज़ीमन जे सदर राना अब्दुल गफ़ूर राजपूत, नायब सदर जावेद इक़बाल भट्टी, सीनियर सहाफ़ी मोहम्मद बचल सियाल, जान मोहम्मद ख़ासकली, जॉइंट सेक्रेटरी सिकंदर चांडियो, पीर सैयद असद शाह जिलानी, हाजी लियाकत आर महरम बान समेत शहरनि इलाइक़े वासियुनि वॾी तादाद में प्रोग्राम में शिरकत कई। सिंधी मेज़बानी जी सुञाण टपाल मेज़बान।